नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर लॻ ॻोठ जुमो शौक़ में एहसास कफ़ालत सेंटर ते मुस्तहक़न खे मिलंदड़ रक़म मां गैर क़ानूनी कटोती मुस्तहक औरतुनि जो एहतजाज। मुतासिरीन डीसी खां मुतालबो कयो त इंक्वायरी करे मिलंदड़ रक़म पूरी ॾिनी वञे। न को असांजी आबादी, न को ॿियो टको कमायूं टको खायूं, इहा बि असांजा तव्हांखे महिरबानी आहे। बाक़ी असां वटि ॿी उपत काए कान्हे। तव्हां वञे बीमार आहियूं तो पोइ वञूं बचा। हा, अल्लाह जो कसम कूड़ कोन्हे। 1500 माण्हू तो पोइ वञूं जॾहिं कमायूं जॾहिं खायूं। असां ग़रीब आहियूं। तव्हांजा पैसा घणा कटिया? 2500 रुपया। 2500 कटे हलियो हुयो तव्हां? ॿियो छा करियूं? विड़ूं त कोन भाउ छा कंदी हुयो? इहो मजूरी था करियूं। मजूरी कंदी हुयो। 2500 रुपया कटिया। केरु हो छोकिरो? वो थानो तोड़ खा कोन बचा ने बचा कटिया ने तोड़ खा कोन। तू बोलती जा, ये भरी छे। હવે બોલતી જા, ભરી છે ફોટો જ કરવા કેમ ની લગાય બેઠો છો? હવે પણ મે મિસ્કીન સમય સબ જડા हो कटिया। हां पण मैं ओळखा कोन तो थानी कोण है तो घणा पैसा वापस घणा ॾिनी तांगे? 9,500। 9,500। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।